मीरपुर माथेलो में फ़हीम मज़ारी की खबर मूजब मीरपुर माथेलो के शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के कत्ल केस की ॿुधणी ATC कोर्ट मीरपुर माथेलो में थी गुज़री। पुलिस गिरफ़्तार जवाबदार असगर लोंड के अदालत में पेश कयो। अब्दुल्ला लोंड बे अदालत में पेश थियो जॾहिं त फरियादी धुर पारां शहीद नसरुल्लाह गडानी जो भाउ याकूब गडानी पेश थियो। अदालत हाज़िरी 13 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी आहे। याद रहे तो फरियादी धुर पारां केस हिन अदालत का ट्रांसफर करे ॿी अदालत में हलाइण लाइ दरख्वास्त पिणु ॾिनल आहे, जंहिं सबब अदालत 13 अप्रैल ताईं हाज़िरी मुलतवी करे छॾी आहे। नाज़रीन, मीरपुर माथेलो जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे कत्ल केस जी ॿुधणी ATC कोर्ट मीरपुर माथेलो में थी गुज़री।